अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, नवां ॾिसी रहिया हो KKD न्यूज़। आवां जुमपरी। जी नाज़रीन, ख़बर शामिल करे रहिया आहियूं गंबट मां, जिते मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे नाइब सदर पीर सैयद इस्माइल शाराशदी प्रेस क्लब खोड़ा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। कंहिंजी बि जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। SSP खेरपुर भोतारनि जी कमदारी थो करे। हुन चयो त 2 महीना गुज़रण बावजूद रुबीना उजण जा असुल कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुन सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह खे अपील कई त गंबट में क़तल थियल शागिर्द उसामा खोड़ो ऐं रुबीना उजण जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटियारे में आंदो वञे। उन खां पहिरियां सैयद इस्माइल शाराशदी रुबीना उजण जे वारसनि रबनवाज़ उजण ऐं मुबीन उजण सां ताज़ियत कई। हुन खे हर क़िस्म जी मदद जो यकीन ॾियारियो। उन मौक़े ते सिंध जे एडिशनल इतलात सेक्रेटरी कामरेड निसार अबड़ो, सैद ज़ाहिद शाह ऐं ॿिया पिणु गॾु हुआ।